आलिहि व अस्हाबिहि अजमईन। अम्मा बअद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अलिफ लाम मीम। ज़ालिकल किताबु ला रैब फ़ीहि हुदल लिल मुत्तक़ीन। अल्लज़ीना युमिनूना बिल ग़ैबि व युक़ीमूना अस्सलात व मिम्मा रज़क़नाहुम युनफ़िक़ून। वल्लज़ीना युमिनूना बिमा उन्ज़िला इलैका व मा उन्ज़िला मिन क़ब्लिक वमा उन्ज़िला मिन क़ब्लिक व बिल आखिरति हुम यूक़िनून। उलाइका अला हुदम मिर रब्बिहिम व उलाइका अला हुदम मिर रब्बिहिम व उलाइका हुमुल मुफ़्लिहून। सदक़ल्लाहुल अज़ीम व बल्लग़ रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन। वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अज़ीज़ान गिरामी, बिरादरान इस्लाम, मौजूद हाज़रीन ऐं मौजूद सामिईन, मां सभिनी पंहिंजे ईमान वारनि खे गुज़ारिश थो करियां पंहिंजे प्यारे नबी पंहिंजे मिठड़े मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां वॾे आवाज़ सां दुरूद शरीफ़ फरमाए। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाह से जान गणिया एहसान थिया जो रब करीम असांखे गुज़िरियल सालनि वांगुरु हिन साल भी सालियानो इज्तिमा नसीब करण फरमायो आहे। समूरा जो अल्हम्दुलिल्लाह। वाह जो कोला जी साहबनि जा भाग भला आहिनि, सुठनि नसीबनि वारा आहिनि जो अल्लाह से हर साल एॾे वॾे पैमाने ते अज़ीम शान जलसो नसीब थो फरमाए। जीअं महफ़िल जो मोल, जीअं कचहरी जो सिंगार, जीअं स्टेज जी ज़ीनत सूंह रहमत वारो क़ुरान शरीफ़ नज़र अची रहियो आहे। ईमान वारो
तां भी इन साईं जे सदको था जो, असां भी इन साईं जे सदको था जो। ऐं इंशाअल्लाह ताला अल्लाह जी रहमत में उम्मीद आ इन साईं जे सदको जन्नत में भी गॾूंगा। वाह जो असांजो हज़रत मौलाना साईं अब्दुल शकूर साहब जिन जी मिन्नत आ। दुआ था कयूं त अल्लाह साईं पंहिंजे बाननि जी महिनतुनि खे क़बूल फरमाए। हे मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो बुज़ुर्गो ऐं भाइरो, रजबुल मुरज्जब जो महीनो शुरू थी चुको आहे, जेको इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मेराज मुबारक जो महीनो आहे। ये महीने में इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के अल्लाह साईं बैतुल्लाह शरीफ खां वठी बैतुल मुक़द्दस ताईं सैर करायो, वरी बैतुल मुक़द्दस खां मथे घुराए हिकु आसमान क्रॉस, ॿियो आसमान क्रॉस, टियों आसमान क्रॉस, 7 आसमान क्रॉस कराए अर्श मुअल्ला ते घुराए पंहिंजी ज़ियारत ऐं दीदार बि नसीब फरमाए। जंहिंजो ज़िक्र कंदे अल्लाह ताला फरमाए सुब्हानल्लज़ी असरा बिअब्दिही लैला, फरमाए सुब्हानल्लज़ी असरा बिअब्दिही लैलन मिनल मस्जिदिल हराम, लैलन मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सा अल्लज़ी बारकना हौलहु लिनुरियहु मिन आयातिना इन्नहु हुवस समीउल बसीर। मेराज अल्लाह से नसीब फरमायो। फरमाए तो मां बांधे पाने की रात के हिस्से में, रात के कुछ हिस्से में मेराज। फरमाए तो सुब्हानल्लज़ी असरा बिअब्दिही लैला, लैलन मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सा अल्लज़ी बारकना हौलहु, मस्जिद शरीफ हराम खां बैतुल मुक़द्दस ताईं मस्जिद अक़सा ताईं मिराज थियो, सैर थियो। फरमाए लिनुरियहु मिन आयातिना, ऐं उहे शयूं बि ॾेखारीमांसि जेके मुंहिंजे नबीअ खे ॾिठल ई न हूं। लिनुरियहु मिन आयातिना, वाह जो नूरानी निशानियूं ॾेखारीमांसि। घणा ई साईं नज़ारा ॾिठा, जहन्नम बि ॾिठूं, जन्नत बि ॾिठूं, पर फरमाए सुम्मा दना फतदल्ला फकान क़ाब क़ौसैन औ अदना, रूबल रब्बुर रहमान जी ज़ियारत दीदार बि नसीब। वाह जो मेराज जो अजीब अल्लाह से नज़ारो ऐं नमूनो बयान फरमायो। अहिड़ी बुराक जी सवारी जो साईं फरमायो, जे मां बुराक जी सवारी ते चढ़ियुमि, जिते मां इमामुल अंबिया जी नज़र पई वञे, जिते हुन सवारीअ जी पंहिंजी नज़र पई वञे, उते हुन बुराक जा क़दम पिया पुॼनि, एॾी तेज़ीअ सां डोड़ कंदी। साईं फरमायो जॾहिं मां अक़सा मस्जिद शरीफ में आयुमि, मांखे ॾाढनि सुहारन वारा पटकन वारा नज़र आया, नूरानी चेहरन वारा। मन या जिब्राइल अमीन इहे केरनि जंहिंजा नूरानी चेहरा, सोनियूं ॾाढ़ियूं सुवारियूं, सोना पटका ठहनि था, वाह जो चेहरनि में नूर आहे। केरनि साईं तव्हां खां में जेके नबी सगोरा
अलैहिस्सलाम आया हा समूरा तहांजे दीदार जे लाइ तहांजे इस्तक़बाल में मस्जिद अक़सा में अल्लाह बिहारे छॾिया आहिनि। साईं जन फरमायो थोरी देर खां बाद सिफ़ूं लॻी वयूं नमाज़ जी सूरत में। मांखे जिब्राइल अमीन अर्ज़ु कयो क़द्दिम या मोहम्मद क़द्दिम समूरा जो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। साईं मेहरबानी फरमाए पक पंहिंजा कदम मुबारक अॻिते वधायो, मुसले ते हली बि नमाज़ पढ़ायो त असांजी मंज़िल अञा अॻिते आहे। साईं फरमायो ओ जिब्राइल अमीन ॾाढो आदम बि आहे, ॾाढो नूह नबी बि आहे, ॾाढो इब्राहिम खलीलुल्लाह बि आहे, ॾाढो इस्माइल ज़बीउल्लाह बि आहे। मूंखां वॾा आहिनि, मां सभिनि खां आख़िर में आहियां, नंढो आहियां सभिनि जो। भले कोई वॾड़ो नमाज़ पढ़ाए मां बि पोयों बि पढ़ा। जिब्राइल अमीन फरमायो साईं बराबरि तव्हां खां त वॾा आहिनि, पर सभिनी खां तव्हांजो शान, तव्हांजो मान, तव्हांजो मर्तबो बुलंद आहे, छो जो तव्हांजे सदको अल्लाह सभिनि खे ठाहियो आहे। साईं नमाज़ पढ़ायो, साईं नमाज़ पढ़ाई बरकाता, वरी सफ़र जारी थियो। वाह जो अजीब ऐं ग़रीब सफ़र हो जो इंसान जो अकुल नथो मञे, पर अल्लाह साईं जो दीन इस्लाम अहिड़ो आहे, अकुल मञे न मञे अल्लाह साईं जी कुदरत जे करिश्मनि जी ॻाल्हियुनि जो सरे तस्लीम खम करणो। अकुल नथो मञे, अकुल मञे थो त बिना थंबे थुणी जे आसमान बीठो आहे, नथो मञे, न मञींदो अकुल। अल्लाह फरमाए तो अल्लज़ी ख़लक़ सबअ समावातिन तिबाक़ा, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। ओ दुनिया में रहण वारो हिकु आसमान न, ॿ आसमान न, टे आसमान न, फरमाए तो 7 आसमान हिक ॿिए जे मथां मां बिहारे छॾिया आहिनि, पर बिग़ैर अमदिन तरौनहा। पढ़ो तो सही, बिग़ैर अमदिन तरौनहा। तव्हां घुमी फिरी अचो, तव्हांखे थंबो थोणी आसमान जे हेठों टेक दीवार नज़र ई न ईंदी, बिना टेक जे मां अल्लाह बिहारे छॾिया आहिनि। अकुल नथो मञे, पर अल्लाह साईं जो फरमान बारक आहे, घुमी अचो तव्हांखे टेक नज़र ई न ईंदी। ओ ईमान वारो, साईं फरमाए त मां हिकु आसमान क्रॉस करे, ॿियो आसमान क्रॉस करे, टियों आसमान क्रॉस करे सिदरतुल मुंतहा ते पहुतुमि। वरी अल्लाह साईं जी ज़ियारत कयुमि। मूंखे अल्लाह फरमायो मुंहिंजा नबी छा खणी आयो मां वटि, कहिड़ो तोहफ़ो ताइफ़ आंदो अथई। मां अर्ज़ु कयुमि अत्तहियातु लिल्लाहि वस्सलवातु वत्तय्यिबात। सुभान अल्लाह। अञा हथ था कयो सुभान अल्लाह। छा फरमायो अत्तहियातु, पढ़ो तो सही, अत्तहियातु लिल्लाहि वस्सलवातु वत्तय्यिबात। साईं मुंहिंजूं कोली बातां, साईं मुंहिंजूं फेली बातां, साईं मुंहिंजूं जानी बातां, साईं मुंहिंजूं माली बातां सभु तुंहिंजे लाइ। सुभान अल्लाह। इहो तोहफ़ो मां खणी आयो आहियां अल्लाह साईं। ओ मुंहिंजा रब करीम, मां तो वटि तोहफ़ो खणी आयो आहियां। अल्लाह फरमायो अस्सलामु अलैका अय्युहन नबी व रहमतुल्लाहि व बरकातुहू। मुंहिंजा नबी तुझे मथां सलाम, मुंहिंजा नबी तुझे मथां रहमतूं, मुंहिंजा नबी तुझे मथां बरकतूं। अहिड़ो साईं जो अल्लाह साईं मेराज बयान फरमायो। वरी मिठड़ियूं ॿोलियूं बयान फरमायूं त छा कचहरी थी। साईं फरमायो अस्सलामु अलैना व अला इबादिल्लाहि सालिहीन। सुभान अल्लाह।
मुझे गुलाम जे मथों मुझे आशिक़नि जे मथों मुझे उम्मतनि जे मथों भी सलामती नसीब फरमा साईं फरमायो मांखे अल्लाह से 50 नमाज़ जो तोहफ़ो ॾिनो खणी वञ मुंहिंजा नबी खणी वञ तुझा आशिक़ तुझा गुलाम तुझा परवाना 50 नमाज़ पढ़ंदा वेंदा मां सलामती भी ॾींदोमान रहमत भी ॾींदोमान बरकत भी ॾींदोमान 50 नमाज़ूं साईं वठी अचनि था हज़रत मूसा अलैहिस्सलाम अर्ज़ु कयो साईं अल्लाह सिंधी ज़ियारत नसीब थी कचहरी थी पाण फरमायो साईं पोइ छा नसीब थियो उम्मत लाइ या पंहिंजे लाइ साईं फरमायो अता मूसा अल्लाह से मांगे पंहिंजे उम्मत लाइ 50 नमाज़ूं ॾिनी हिन वाह जो रहम कयो अथई वाह जो बाझ कई अथई वाह जो फज़ल फरमायो अथई ये साईं न पढ़ंदई साईं न पढ़ंदई साईं 50 नमाज़ूं वॾियूं हिन न पढ़ंदई मेहरबानी करे कुछ रियायत करायो साईं फरमायो ए अदा मूसा अलैहिस्सलाम जे करे चवें थो त मोटां थो वरी अल्लाह से वापसि विया और रब करीम कुछ रियायत अल्लाह से फरमायो मुंहिंजा नबी वरी ॿीहर पंधु करे आयो आहियां त 5 नमाज़ माफ़ करे छॾियूंमान वरी साईं मूसा अलैहिस्सलाम सां मिलिया वरी चइसि न पढ़ंदे अञा रियायत आख़िर 50 नमाज़ मां वञी 5 नमाज़ बाक़ी बचियूं घणियूं हाणे 5 पढ़ंदा हो पर 10 पढ़ंदा हो नमाज़ साईं जी तबियत ॾाढो भार ऐं बोझ थियो वापसि आया जेकर 50 नमाज़ूं हुजनि हा त भलो थिए हा मुंहिंजा पोढ़ा मुंहिंजा नौजवान मुंहिंजा ग़रीब मुंहिंजा अमीर मुंहिंजा मर्द मुंहिंजूं मायूं ईमान वारा मर्द ईमान वारियूं ज़ाइफ़ा जेकर 50 नमाज़ूं पढ़ंदा रहनि हा त वॾो अल्लाह जो रहम थिए हा दिल में ॾाढो ग़म थियो ॾाढो बोझ भार थियो ग़ैबी आवाज़ आयो ओ मुंहिंजा नबी ग़लती न कर मूंखे तूं ॾाढो प्यारो आहीं ॾाढो प्यारो आहीं ॾाढो प्यारो आहीं तुंहिंजे सदको मांगे तुंहिंजी उम्मत भी ॾाढी प्यारी आहे तुझा गुलाम तुझा आशिक़ तुझा परवाना पर्दा पाबंदीअ सां 5 नमाज़ूं खाते में 50 नमाज़ूं लिखाए ओ ईमान वारो अॼु इरादो पैदा कयो त इंशाअल्लाह ताला मेराज मुबारक वारे तोहफ़े जो क़दुरु कंदासीं कहिड़ा कहिड़ा जो इरादो था कयो त मेराज मुबारक जे तोहफ़े जो क़दुरु कयो बेक़दरियूं न कयो नमाज़ जा पाबंद ओ जंहिं साईं जो खाओ था जंहिं साईं जो पियो था फरमाया तो मरजल बहरैन यल्तक़ियान बैनहुमा बरज़ख़ुन ला यबग़ियान फबिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान सुभान अल्लाह अञा जलसो हाणे मौज में तो अचे तव्हां सुभान अल्लाह हाणे साईं ढरी करे आओ वरी असांजो सुभान अल्लाह फरमाए तो पानी पीअण वारो पाणीअ जो हया कयो मुंहिंजो पानी था पियो नमाज़ां भी पढ़ो फरमाए तो कुल रअयतुम इन असबह माउकुम गौरा जो तो कुरान से सच्चो आहे फरमाए तो कुल रअयतुम इन असबह माउकुम गौरन फमन यातीकुम बिमाइन मईन सुभान अल्लाह जेकर मां अल्लाह तव्हांजो पानी खारो करे छॾियां या सुकाए छॾियां अल्लाह फरमायो केरु आहे जेको तव्हांखे पानी पीआरे जो कोई न आहे फरमाए तो इन्ना लकुम फिल अनआमिल इब्रह नुस्कीकुम मिम्मा फी बुतूनिही मिन बैन फरसिन व दमिल लबना
من بين فرس ودم لبنا خالصا سائغا للشاربين اور دنیا میں رہنا اللہ جو نالو تو خیر ملائیو نماز اللہ جو پڑھو نافرمانیو نہ کیو بیچیا نہ تھو अदा आज़ान जो आवाज़ ॿुधंदा हुकन न ॿुधंदा कननि हूंदे ॿोड़ा न थी जो ईमान वारो मथां कननि हूंदे ॿोड़ा थी बेनमाज़ी थियो आज़ान जा आवाज़ जॾहिं तव्हांजे कननि ते पहुचनि ओ जॾहिं मौज़न इजारो सॾदो करे हैया अला सलात हैया अला सलात मौज़न इजारो दाहों दो करे हैया अलल फलाह हैया अलल फलाह अजो नमाज दे अजो कामयाबी जे तरफ अजो कामयाबी जे तरफ सरण वारो तो कोलाची सहाबा सरण वारो तो घोटो सहाबा सरण वारो तो अबरो सहाबा सरण वारो तो पठान सहाबा सरण वारो तो बलोच सहाबा सरण वारो तो बिरोही सहाबा पर दावत न जी आज को अहकमुल हाकिमीना अदा दावत कंजी थोड़ी फरमाए तो अलैहि सल्लल्लाहु बि अहकमिल हाकिमीन सुभान अल्लाह ये को हाकिमन जो हाकिम उन अल्लाह जी नमाज सददे हलिया जो जंहिंजे तां असांखे मोटणो आहे कहिड़ा कहिड़ा अल्लाह से भॼी हलिया वेंदो ॿिए हंधि अदा अल्लाह से सवाइ ॿी का जाइ आहे जो भी का जाइ ना है जॾहिं लिखी पाण खे पनाह में रखूं बचायूं का जाइ ना है फरमाए तो मिनहा खलकनाकुम व फीहा नुईदुकुम व मिनहा नुखरिजुकुम तारतन उखरा और दुनिया में रहने वालो इन मिट्टी में मां तव्हांखे पैदा कयो आहे इन मिट्टीअ में वरी वापसि मोटाईंदोमांव वरी इन्ही मिट्टी में तव्हांखे ॿीहर जीअरो करे उथारींदोमांव ओ ईमान वारो कैफ़ तकफ़ुरून बिल्लाहि व कुन्तुम अमवाता अदा जो क़ुरान शरीफ़ जो को फरमान बारक आहे सिज खां बि वधीक चिटो आहे साफ़ ऐं सुथरो फरमाए तो कैफ़ तकफ़ुरून बिल्लाहि व कुन्तुम अमवातन फ़अहयाकुम सुम्मा युमीतुकुम सुम्मा युहयीकुम सुम्मा इलैहि तुरजऊन सुभान अल्लाह और दुनिया में रहने वालों कीअं था नाफ़रमानियूं कयो बेचया थियो तव्हांजो नालो निशान ही न हो अदा तव्हां सां अॻ में पैदा थियल आहे न पोइ पैदा थिया ॾाढो आदम साईं वरी पोइ नसुल हलियो 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 हाणे असां हिन दौर में पैदा थिया हिन सदीअ में अॻिन सदियुनि में अलाए केतिरा असांजा वॾड़ा हुआ फरमाए तो कुन्तुम अमवातन फ़अहयाकुम तव्हां मोल हुयो तव्हांजो नालो निशान न हो मां अल्लाह तव्हांखे जीअरो करे दुनिया में पैदा कयोमांव फरमाए तो सुम्मा युमीतुकुम सुम्मा युहयीकुम वरी मां अल्लाह सभिनि खे मारींदोमांव वरी सुम्मा युहयीकुम वरी सभिनि खे जीअरो करे बीहारींदोमांव सुम्मा इलैहि तुरजऊन वरी सभिनि खे पाण वटि मोटाईंदोमांव अदा मोटदा था वञनि वीचारो फलाणो हलियो फलाणो हलियो फलाणो हलियो काॾे था वञनि अल्लाह साईं ॾे मोटी था वञनि का भॼन जी जाइ नाहे का लिखण जी जाइ नाहे फरमाए तो कुल्लु मन अलैहा फ़ान
वयबका वजहु रब्बिका ज़ुल जलाल वल इकराम। ओ दुनिया में रहण वारो ताके फना थियणो आ, ताके मरणो आ। कुल्लु नफ्सिन ज़ाइक़तुल मौत, हर साह वारी शइ खे मौत जो ज़ाइक़ो चखणो आ। हर साह वारी शइ खे मरणो आ, वफ़ात थियणी आ। पर फरमाए तो अल्लज़ी ख़लक़ल मौत वल हयात लियब्लुवकुम अय्युकुम अहसनु अमला। दिसामा अल्लाह जा फरमा बरदार केड़ा दासिन, दिसामा अल्लाह जा ना फरमान केड़ा दासिन। ओ ईमान वारो समूरा चयो त अल्लाह सेंदी मोटी हलदासी। पर चंगा अमल करे हलो ईमान वारो, चंगा अमल करे हलो, ये कब्र असां जे लाइ बिश्त जो बाग। ओ ईमान वारो मरणो आहे, पर अहिड़ा सुहिणा अमल करे हलो जो कब्र मां निकिरंदा वञो त असांजो चेहरो ईअं चमके जीअं चोॾीअ जो चंड चमकंदो आहे। यौम तबयज़्ज़ु वुजूह व तस्वद्दु वुजूह, यौम तबयज़्ज़ु वुजूह, पढ़ो तो सही। यौम तबयज़्ज़ु वुजूह व तस्वद्दु वुजूह। केतिरा अहिड़ा मुंहं हूंदा जो कब्र मां निकिरंदा वेंदा चोॾीअ जो जे चंड खां वधीक चमकंदा। केतिरा अहिड़ा मुंहं हूंदा जो भुंडीअ खां वधीक सड़ियल हूंदा, कारा किठ ॾिसण जहिड़ा ई न हूंदा। ओ ईमान वारो अल्लाह खे राज़ी करे रहो, रब रहमान खे परचाईंदा रहो। नमाज़ुनि जी पाबंदी, क़ुरान शरीफ़ जी तिलावत जी पाबंदी। अॼु कहिड़ा कहिड़ा इरादो था कयो त क़ुरान शरीफ़ जी तिलावत बि कंदा। क़ुरान शरीफ़ आहे इन जी तिलावत कयो। हे गुल पाइण छो तव्हांजा न आयो आहे जो हिनखे गुलड़ा पाराए ख़ुशि था कयो त क़ुरान शरीफ़ सां राज़ी थी वियो। हे पुतरियूं पाइण तव्हांजो न आयो आहे, बुखियो न आहे, तव्हां असांजी पुतरियुनि जो बुखियो न आहे। ईमान वारो छा हिनखे पुतरियूं पाराए ख़ुशि था थियो त क़ुरान शरीफ़ सां राज़ी थी वियो। फरमाए तो हुदल लिन्नास व बय्यिनात मिनल हुदा वल फुरक़ान। सुभान अल्लाह। तहां इंसाननि जे लाइ, तहां माण्हुनि जे लाइ मां हिदायत जो किताब करे मोकिलियो आहे। फरमाए तो फ़क़रऊ मा तयस्सर मिनल क़ुरआन। सुभान अल्लाह। जेतिरो थी सघियो हिनखे पढ़ंदा रहो, जेतिरो थी सघियो हिनखे ॿुधंदा रहो। इज़ा तुलियत अलैहिम आयातुहु ज़ादतहुम ईमानन व अला रब्बिहिम यतवक्कलून। सुभान अल्लाह। क़ुरान शरीफ़ घणे ॿुधण सां ईमान ताक़त वठी वेंदो, अल्लाह जे मथां यकीन ऐं विसाह मज़बूत थी वेंदो। ओ ईमान वारो छो बेचैन थिया हो, छो बेआराम थिया हो? रड़ियूं कंदा था त तबियत में चैन न आहे, रड़ियूं कंदा था त तबियत में बेआरामी आहे। इहो हिन जे करे जो इंटरनेट जे दौर में असां फासी आहे। मोबाइल हीअं लिखे पियूं टच, व्हाट्सएप जो दौर आहे, फेसबुक जो दौर आहे, गंदगी जो उरूज आहे, गंदगी जो उरूज। असांजा नौजवान दोस्त ऐं भाइर इन इंटरनेट जे दौर में फासी पिया आहिनि। ग़लति कंदा प्रोग्राम ॾिसी पाण खे डिप्रेशन जो मरीज़ करे वेठो अथऊं। बेचैनी बेआरामी जो दाहूं। फरमाए तो अला बिज़िक्रिल्लाह तत्मइन्नुल क़ुलूब। खबरदार खबरदार खबरदार, अल्लाह जे ज़िक्र खां सवाइ ॿिए कंहिं में सुकून न अथव। क़ुरान शरीफ़ अल्लाह जो ज़िक्र आहे, नमाज़ अल्लाह साईं जो ज़िक्र आहे। ज़ुबान सां पढ़ंदा रहो ला इलाहा, पढ़ो तो सही।
जॾहिं बेचैनी थियव जॾहिं बेआरामी थियव त हिकु त ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ज़िक्र घणो कयो तव्हांजे तबियत में सुकून ऐं आराम अची वेंदो ऐं ॿियो रहमत वारो क़ुरान शरीफ़ जल्द जल्द में नमाज़ पढ़ी खोले पढ़ो कॾहिं पढ़ो अर रहमान अल्लमल क़ुरान ख़लक़ल इंसान अल्लमहुल बयान कॾहिं पढ़ो यासीन वल क़ुरानिल हकीम इन्नका लमिनल मुरसलीन अला सिरातिम मुस्तक़ीम सुभान अल्लाह यासीन शरीफ जी तिलावत अलहम्द शरीफ जी तिलावत सूरत आल इमरान जी तिलावत सूरत बकरा जी तिलावत ओ ईमान वारो कुरान शरीफ जी तिलावत कंदा वेंदो तव्हांजे दिलनि में आराम ऐं सुकून अची वेंदो बेचैनी दूर थी वेंदी हेॾो नमाज़ पढ़ंदा वेंदो हेॾो क़ुरान शरीफ़ पढ़ंदा वेंदो हेॾो अल्लाह जे ज़िक्र में मशगूल थींदा वेंदो ज़िक्र कंदे नमाज़ा पढ़ंदे क़ुरान शरीफ़ पढ़ंदे तव्हांखे निंड जा झूटा ईंदा ऐं इंटरनेट जी हलायत माण्हू जी निंड खिची वेंदी सॼी राति नौजवान असांजा गोरण पखी वांगुरु अखियूं खोली वेठा आहिनि सुबुह जो अखियूं ॻाढ़ियूं लाल सॼी राति ॼणो जिहाद पियो थिए सॼी राति ज़िंदगी में इस्तेमालु थियो औजाग जे मर्ज़ में वसिजी वियो डिप्रेशन जो मरीज़ थी वियो ओ ईमान वारो अल्लाह जो नालो खो पंहिंजा पेर संभालियो काॾे गुमराही ॾे आव कई अथव काॾे जहन्नम जी बाहि जे तरफ़ वेझाता थियो फरमाए तो ला तक़नतू मिन रहमतिल्लाह इन्नल्लाह यग़फिरुज़ ज़ुनूब जमीआ इन्नहू हुवल गफ़ूरुर रहीम सुभान अल्लाह आस्ते जाके सुभान अल्लाह जो तो गुनाह हो ता पाक हो न था गुनाह सां भरियल रहूं चयो सही गुनाह सां ॿुॾ रहूं जेके गुनाह जी माफ़ी वठण जे लाइ आया हो वरी आवाज़ सां चयो सुभान अल्लाह फरमाए तो ला तक़नतू मिन रहमतिल्लाह इन्नल्लाह यग़फिरुज़ ज़ुनूब जमीआ सुभान अल्लाह इन्नहू हुवल गफ़ूरुर रहीम और दुनिया में रहना रहो जेड़ा भी गुनाहगार हो गलतियुनि सां भरिया पिया हो ॾोहनि में भरिया पिया हो मां अल्लाह जे दरवाज़े ते मोटी जो मां माफ़ी वठो त मां सभु गुनाह माफ़ करे छॾिया फरमातो ज़हरल फ़साद फिल बर्रि वल बहर ज़हर الفساد في البر والبحر بما كسبت أيدي الناس इमरान खान जड़ा हुक्मरान मथे में लगी विया आहिनि अमलनि जी सज़ा आहे बहर में फसादा बर में फसादा मांग बि ज़ोर करे वई आहे चोट चढ़ी वई घी मांगो पटालू मांगा टमाटा मांगा हर शइ ज़र चढ़ी वई आहे चयो त असांजी अमलनि जी सज़ा आहे चयो साईं असांजे जहिड़ा बद किरदार हुक्मरान असांखे मिलिया आमालुकुम उम्मालुकुम साईं फरमाया त जहिड़ा तव्हांजा अमल हूंदा ओड़ा हुक्मरान फरमाया तो ज़हरल फ़साद फिल बर्रि वल बहर ज़हरल फ़साद फिल बर्रि वल बहर बिमा कसबत अयदी अन्नास तव्हांजे अमलनि जी सज़ा आहे फरमाया तो इन्नल्लाह ला यज़लिमु अन्नास शैअन वलाकिन्न अन्नास अनफुसहुम यज़लिमून सुभान
जो अल्लाह से जुल्म न कंदो आहे जो अल्लाह से जुल्म को पाक असां पाण ते पाण जुल्म कयो आहे पाण खे पाण ॾोही मुजरिम करे गुनाहगार करे नाफ़रमान करे अल्लाह जी नज़र खां केराए छॾियो वरी बि रब रहमान जो रहमा जो भोलो नथो करे बांदर नथो करे वरी बि रब रहमान जो रहमा शिकलियूं नथो मटाए साईं जी दुआ जी बरकत अमा आमना साण फरमायो जॾहिं बचड़ो मुंहिंजे पेट मुबारक में ॿाहिरि आयो दुआ था घुरनि ॼमण साईं दुआऊं मां का पंहिंजा कन मुबारक वेझा कया ॿुधण जे लाइ फरमाए थी मूंखे ही लफ़्ज़ मुबारक ॿुधण में आया अल्लाहुम्मा अग़फ़िर लि उम्मती अल्लाहुम्मा अग़फ़िर लि उम्मती ओ मुंहिंजा अल्लाह मुंहिंजी उम्मत जी पारत थी साईं जन वरी हमेशा उम्मत लाइ दुआऊं घुरंदा हमेशा तहज्जुद जी नमाज़ ते तवाफ़ जे टाइम ते मिना मुज़दलिफ़े में हर जाइ उम्मत लाइ दुआ जो असांजी शिकिलियूं माण्हुनि जूं नज़र थियूं अचनि न त असांजा ख़ुदा करतूत अहिड़ा थी विया आहिनि जो राति जो सुम्हूं त सुबुह जो भोला ऐं बांदर थी वञनि ओ ईमान वारो महिरबानी करे पाण खे गुनाहनि खां बचायो नाफरमानियूं न कयो गुनाह थी विया त हलिया जो फरमाए थो इल्ला मन ताब व आमन व अमिल अमलन सालिहा वरी आवाज़ सां जो सुभान अल्लाह व अमिल अमलन सालिहन फउलाइक युबद्दिलुल्लाहु सय्यिआतिहिम हसनात वकान अल्लाहु गफूरर रहीमा अल्लाह फरमायो मांखे अर्ज़ कयो माफ़ी वठो त मां रहम कयां अॼु मांखे चओ त मां रहम कयां अॼु कहिड़ा कहिड़ा इरादो था कयो त इंशाअल्लाह गुनाहनि जी माफ़ी वठंदासीं शैतान ॾाढो ख़ुशि थो थिए जॾहिं गुनाह थो कराए नाफ़रमानी थो कराए ॿिए कयो थो करे ॾाढो ख़ुशि थो थिए पर शैतान रड़ियूं करे कयो त मां हिननि खे गुनाह कराए ना बर्बाद थो कयां मूंखे ख़ुशी थी थिए पर जॾहिं हे पाना अल्लाह जा अल्लाह जो ज़िक्र था करनि त मूंखे वॾो बर्बाद था कनि जॾहिं गुनाह जी माफ़ी था ॾियनि त मूंखे बर्बाद था कनि समूरा पढ़ो अस्तग़फिरुल्लाह रब्बी मिन कुल्लि ज़ंबि व अतूबु इलैहि पढ़ो साईं अस्तग़फिरुल्लाह रब्बी मिन कुल्लि ज़ंबि व अतूबु इलैहि माफ़ी वठो गुनाहनि जी शैतान खे रुआयो ज़िक्र करे शैतान खे रुआयो अल्लाह जा दरवाज़ा खुलिया पिया आहिनि ॾाढो रब रहमान रहीम आहे ॾाढो करीम आहे ॾाढो अरहमुर राहिमीन आहे केॾा ॿिया मूंखे प्यारा हो ॿिया मां कुझु न ठाहियो आहे उन अल्लाह जी प्यार खे ॾिसी सम्झो जीअं ज़रो ज़रो असांखे ठाहियो आहे जीअं ज़रे ज़रे खे असां जेके संभालियो आहे अदा शामो ठहिया हो सोन मां चांदीअ मां पितल मां लोह मां फरमाए थो अवलम यरल इंसान